अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सिराय धरती टीवी न्यूज़ आया रिजवान हिमोर जो सब खां पहिरीं शामिल कंदासूं इन वक्त जूं हेडलाइंस। हुकूमत इत्तेहादियन पारां पंजाब के वडे वज़ीर की चूंड वारे केस में फुल कोर्ट जोड़न लाइ सुप्रीम कोर्ट में दरख्वास्त दाख़िल करण जो फैसलो। ज़रियन मूजिब सुभाणे हुकूमत इत्तेहादी ऐं PTM शामिल जमायतन जा अॻुवान गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस खां पोइ वकीलन सां गॾु सुप्रीम कोर्ट वेंदा। वॾे वज़ीर जी चूंड सुप्रीम कोर्ट बार जी नज़रसानी की दरख्वास्त समेत लाॻापियल दरख्वास्तनि जी गॾु ॿुधणी करे करण जी इस्तदा कई। चौमासे जे नए स्पेल सिंध के जलथल करे छॾियो। कराची, हैदराबाद, लाड़काने, खैरपुर ऐं मिरपुखा ज़िलनि में बरसात। नौशेरा फिरोज, सांगड़, टंड महमद खान, शहदादकोट ऐं थरपारकर में वसकारो। दादू, घोटकी, शिकारपुर, जैकबाद, कश्मीर, उमरकोट में भी मींहुं रोड रस्ता तलाश मंजर पेश करण लगा। मवासिलाती निज़ाम डावाडोल, फसल भी तबाह थी विया। मौसम खुशगवार थी वई। बरसात बाद थरवासी जा चेहरा मुरकी पिया। फसल पोखण शुरू करे ॾिना। कराची में बरसात से पानी च नेकाली लाइ सिंध सरकार मुतहरिक। वडे वज़ीर सैयद मुराद अली शाह, सूबाई वज़ीर शर्जील नाम अहमद, नासिर शाह, सईद गनी, मुर्तज़ा वाह पारां मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा दौरा। DHA स्टॉक एक्सचेंज, लियारी, नर्सरी, गिज़री ऐं ॿिनि इलाइक़नि जो दौरो करे पानी नेकाली वारे कम जो जाइज़ो वरितो। 20 रोडनि तां पानी नेकाल करायो। पुलिस ऐं ज़िला इंतज़ामिया खे अवाम जी मदद करण जी हिदायत। वडे वज़ीर PDMA रेन ऐं मॉनिटरिंग सेंटरनि जो दौरो कयो। वडे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे शहरियुनि खे तकलीफ़ में मुब्तला थियण न ॾिनो वेंदो। सिंध सरकार ॾुखी सूरतहाल में अवाम सां गॾु हूंदी। सूबाई वज़ीर इंतज़ामिया ऐं मशीनरी रोडनि ते आहिनि। अवाम ऐं ॿाहिरां घरनि ताईं महदूद रहनि। बरसातनि खे पिकनिक सम्झण ग़लतफ़हमी हूंदी। माज़ीअ में नालनि जी सफ़ाई वारी रक़म खां घटि पैसनि में नाला साफ़ कराया। जेकॾहिं सभु गॾिजी कमु कंदा त मसइला हल थी वेंदा। अलाह ख़ैर करे। सॼी सिंध में बरसात सबबि घटि नुक़सान थियो। सिंध के हर ज़िले में काबीना मेंबर बहाली के कम लाइ मौजूद आहिनि। सिंध के इतलात वारे वज़ीर शर्जील नाम अहमद चयो आहे कराची जो पूरो बलदियाती अमलो पीपल्स पार्टी जा अॻुवान ऐं वज़ीर अवाम में आहिनि। शहर की सूरतहाल हिन वक्त बेहतर आहे। वॾो वज़ीर मुराद अली शाह पाण जारी कमनि जो मुआइनो करे रहियो आहे। सिंध में तेज़ वसकारे बाद कोस्तान ऐं काछे में नयूं वही आयूं। केतिरनि ई ॻोठनि जा शहरनि सां ज़मीनी राब्ता कटिजी विया। नेंग शरीफ, नगावलकोट, बारोचो, टहणी, नवाब खान रिद, डिबरी, बाजारा, झांगारा समेत 40 खां वधीक ॻोठनि जो सेवण सां ज़मीनी राब्तो कटिजी वियो। खीरतर जे जाबलू पट्टीअ मां नयूं वही आयूं। खंजी, दड़ब, दलान समेत ॿियनि नयनि में चाड़ सभु मुख़्तलिफ़ ॻोठनि जो शहरनि सां राब्तो कटियल। केतिरे वक़्त खां पाणी ख़ाली मंछर डंड में 12 फुटनि खां वधीक पाणी अची वियो। ॻोठाणनि में ख़ुशीअ जी लहर छाइंजी वई। मौसमियात खाते बलूचिस्तान के 15 ज़िलनि में अॼु खां अंगारे ताईं ज़ोरदार बरसात जो इम्कान ज़ाहिर करे छॾियो। बारखान, लसबेले, सिबी, कच्छी, जाफराबाद में भी ज़ोरात मींहं जी अकथी। झलमक्सी, खुजदार, कलात, कोयलोल, डोरालाई में भी मींहं पवंदो। मूसा खेल, नसीराबाद, ज़ोब, ज़ियारत किला, सेफला में बरसात जो इम्कान। PDMA बलूचिस्तान मूजिब बरसातनि जी अकथी खां पोइ लाॻापियल ज़िलनि जी डिप्टी कमिश्नर्स खे अलर्ट जारी कंदे हिफ़ाज़ती उपाउ वठण जी हिदायत कई वई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ कराची समेत मुल्क के ॿियनि इलाइक़नि में तेज़ बरसात ऐं ॿोॾि वारी सूरतहाल खे नज़र में रखंदे सूबाई हुकूमतनि ऐं लाॻापियल इदारनि खे अलर्ट रहण जी हिदायत करे छॾी। संदसि चवण त वफ़ाक़ ॾुखे वक़्त में सिंध हुकूमत जी हर मुमकिन मदद कंदो। सूबाई हुकूमतनि ऐं इदारनि खे मुकमल सहकार फराहम कयो वञे। हेठाहीं वारनि इलाइक़नि जे अवाम जी जान ऐं माल जी हिफ़ाज़त खे यकीनी बणायो वञे। चूंडियल नुमाइंदा लाॻापियल इदारनि रेस्क्यू ऐं रिलीफ वारे कम जी निगरानी कनि। मरियम नवाज़ हाणे एंटी एस्टेब्लिशमेंट चूरन खपाए। अदलिया ख़िलाफ़ बयान शुरू थी विया। फ़ौज ख़िलाफ़ ईंदड़ कुछ ॾींहनि में शुरू थी वेंदा।
पीटीआई अगवान फवाद चौधरी चयो आहे त 100 ऐं 176 वारो मुहावरो नवाज़ लीग ते पूरो लहे थो। नो लीग इस्टेब्लिशमेंट जे कुख मां जनम वरितो। पाण में वेही तय कयाऊं त हिकु इस्टेब्लिशमेंट हामी ऐं ॿियो इस्टेब्लिशमेंट मुखालिफ़ चूरनि खपाई। उहो ई फार्मूलो ईंदड़ नस्ल खे मुंतक़िल कयो पियो हुजे। नवाज़ लीग जी हिकमत अमली खे सियासत खां मुकमल ॿाहिरि करे छॾींदी, पर इदारनि खे नुक़सानु रसंदो। हाणे इदारनि खे नून लीग खे टारगेट करणो आहे। फौज ऐं अदलिया खे सियासत में गहलण बंदि कयो। सुद समाजी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब जो फवाद चौधरी जे बयान ते रद्द अमल। मरियम औरंगज़ेब चयो आहे त इदारनि खे गारियूं ऐं धमकियूं ॾियण वारा इदारनि जा ठेकेदार न बणजनि। इक़्तिदार में वापसी लाइ खेनि इस्टेब्लिशमेंट जी रांदि खेॾण न ॾिनी वेंदी। कंहिंखे बि आइन ऐं कानून सां खेॾाड़ करणु न ॾिनो वेंदो। वफ़ाक़ी वज़ीर मौजूदु हू कंहिं बि धौंस धमकी या गार सां इंसाफ़ जो क़तल करणु न ॾींदा। इमरान ख़ान जो निशानो इदारा आहिनि, उन्हनि जे क़यादत खे उहिदनि तां लाहिणु आहे। 3 अगस्त खां अॻु अहम फ़ैसिला न था त शायदि को बि मुल्क हलाए न सघे। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद चयो आहे त मुल्क खे मुआशी बहरान जी क़यामत खां बचाइण लाइ तमामु थोरो वक़्तु रहिजी वियो आहे। अॼु ख़ाम माल जी आमदनी वापार लाइ डॉलर मुयसरु न आहे। सियासी अदम इस्तेकाम मुल्क खे डिफ़ॉल्ट थियण ॾांहुं वठी वञी रहियो आहे। 3 अगस्त खां अॻु अहम फ़ैसिला करणा पवंदा, न त को बि मुल्क हलाए न सघंदो। अक्टूबर ऐं नवंबर में हर सूरत में चूंडूं थींदियूं। हमज़ा ऐं शहबाज़ पंहिंजो सामान पैक करे छॾियो। पंजाब हलियो वियो त वज़ीर आज़म CDA जो चेयरमैन बणिजी रहिजी वेंदो। आइन में ट्रस्टी वॾे वज़ीर जी गुंजाइश मौजूदु आहे। पार्लियामेंट ई आइन ठाहींदी आहे। वज़ीर आज़म जे सलाहकार ऐं पीपल्स पार्टी अॻवान कमर ज़मान कायरा चयो आहे त काफ लीग जे मेंबरनि पार्टी डायरेक्शन ख़िलाफ़ वोट ॾिनो। चौधरी शुजात मेंबरनि खे वोट ॾियण खां रोकियो हो। हुकूमती इताद वॾ वज़ाहत वारो केस फुल कोर्ट में हलाइण जो मुतालबो कयो आहे। चूंड खां अॻु PTI इल्ज़ाम लॻाया हुआ त वोट ख़रीद कया पिया वञनि। इमरान ख़ान अवाम खे गुमराह करे रहियो आहे। अमन अमान जी सूरत ख़राब करणु चाहे थो। वफ़ाक़ी वज़ीर ऐं पीपल्स पार्टी तर्जुमान शाज़िया मरी चयो आहे त इमरान न्यासी कूड़ मथां कूड़ ॻाल्हाए रहियो आहे। हू सभिनी खां वॾो कूड़ो शख़्स आहे। इमरान ख़ान बदअख़लाक़ी जी सियासत ते यकीन रखे थो। माण्हुनि खे कॾहिं रंग त कॾहिं नस्ल जे नाले ते विड़ाए वियो आहे। PTI चेयरमैन डफेड़ जी सियासत करे रहियो आहे। लाड़काने में मुबैना तौर क़तल कर नारी रोज़ीना गोपाक जे अगूणे मुड़स जो वीडियो बयान साम्हूं जवाबदार जी नारीअ खे क़तल करण जे इल्ज़ामनि जी तरदीद। मीर मोहम्मद गोपाक जो चवणु आहे त वाक़े वारे ॾींहुं रोज़ीना संदसि माउ ऐं ॾाॾीअ सां झेड़ो करण बाद भेण जे घर वञी पाण खे फाउ ॾेई आपघात कयो। वाक़े जी शिफ़ाफ़ जांच कराई।